तव्हांजी महिरबानी, तव्हां आया ऐं तव्हां उमेद सम्झो असां मां त असां इंशाअल्लाह जेके असां अॻु में जेके तव्हांखे वोट ॾिना, अॻे सलीम चेयरमैन लाइ बीठो, तव्हां वाइस चेयरमैन लाइ हुआ, हींअर उल्टो आहे त सलीम वाइस चेयरमैन लाइ, तव्हां चेयरमैन जे लाइ। उहा ज़रूरत हुई जो तव्हां डिप्टी मेयर थिया आहियो, इन जे करे ई तव्हांजी ज़रूरत हुई त चेयरमैन थियो। असांखे ख़ुशी आहे त जेकॾहिं तव्हां चेयरमैन असांजा थींदा ऐं असांजी नुमाइंदगी कराची सिटीअ में एज़ ए डिप्टी मेयर हूंदी ऐं उते बि असांजी नुमाइंदी हूंदी ऐं सलीम जेको असांजो वाइस चेयरमैन हूंदो त उहो वरी असांजे गडाप टाउन जो बि नुमाइंदो हूंदो। असांजो इंशाअल्लाह गडाप टाउन में बि नुमाइंदगी हूंदी, सिटीअ में बि हूंदी। तंहिंजे करे असांखे फ़ख़्रु आहे, असांजी पूरी कोशिशि हूंदी त अव्हांखे असां वधि में वधि वोट करे पहिरियां ई खां बि यकजातीअ जो बिरादरी असांजी जेका मेमन कम्यूनिटी आहे उहा पंहिंजो मुज़ाहिरो कंदी त जेके असां हीअं जेका जनरल बल्दियात इलेक्शन थिया हुआ उन खां बि उमेद करियां थो तव्हां सभिनी भाउरनि खां त पाण पंहिंजा वोट, पंहिंजे बिरादरीअ जा वोट जेके बि आहिनि वधि खां वधीक आउं सम्झंदो त उमेद सम्झां थो त कास्ट करायो, जीअं त ख़बर पवे त असां गॾु आहियूं, हिकु जॻह ते आहियूं ऐं हेतिरा वोट असांजा आहिनि। तंहिंजे करे आउं स्पेशली वरी तव्हां सभिनी भाउरनि खे इंशाअल्लाह, असांजा दोस्त त ॿई खटियो वेठा आहिनि इंशाअल्लाह, पर आउं मेमन बिरादरीअ खे, असांजे ॿोलल वारनि खे हिकु भेरो वरी अर्ज़ु कंदुसि त यकजहतीअ जो मुज़ाहिरो करियो ऐं वोट वधि खां वधि कास्ट करायो। पंहिंजा वोट, घर वारनि जा वोट जेके बि आहिनि ऐं स्पेशली मतिलबु त आउं सम्झुसि हर घर जो भाती पंहिंजी ज़िमेदारी महसूसु करे असां इहे जेके वोट मतिलबु कास्ट कराए त जीअं असांजी ख़बर पए त असांजी नुमाइंदगी आहे। सो असां सलमान साहब खे एडवांस बि सम्झो त मुबारकबाद ॾेई था छॾियूं। अलाह अव्हांखे कामयाबु कंदो ऐं वरी बि तव्हांजो हिकु दफ़ो वॾो शुक्रियो जो तव्हां असांखे पंहिंजो सम्झो त असां वटि तव्हां आया। तव्हांजा लख थोरा, वधीक नथो चवां, महिरबानी।